बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सख्ती करबला जी मलार मिड़ोई, सख्ती करबला जी मलार मिड़ोई, ज़रो नाहे यज़ीद खे आसार उहोई, कुसण हो कोई असुल इमामन सी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह सुर केॾारो में क़ज़िए करबला खे बयानु कंदे फरमाइनि था त सख्ती शहादत जी मलार मिड़ोई, जेको इहा सख्ती करबला जी इहा हिकु मलार, माना हिकु मलार चइबो सिंधीअ में मल्हार, मल्हारी मौसम, जोड़ाली मौसम, अहिड़ो प्रोग्राम, अहिड़ी मौसम जेका रब जे अख़्तियार में हुजे त उनखे वाक़िअ करे। हिकु मख़फ़ी गुज, हिकु राज़, हिकु इम्तिहान। ज़रो नाहे यज़ीद खे आसार हुई, उन मख़फ़ी राज़, उन प्रोग्राम, उन मलार जी यज़ीद खे को आसार कोन्हे, का ख़बर कान्हे का। कुसण हो कोई असुल इमामन सी, ईअं पियो लॻो ॼणो इमामनि खे हिते कुसणो आहे। ॿिए हंधि साईं जन सुर केॾारे में चवनि पिया त सख्ती करबला जी निसो रोई नाज़, या सख्ती शहादत जी निसो रोई नाज़, रिंद परोड़िन राज़ क़ज़िए करबला जो। इहो जेको सख्ती शहादत जी इहा जेको इम्तिहान हुयो, इहो हिकु नाज़, आशिक़ ऐं माशूक़ जे विच में जीअं को नाज़ हुजे, को प्रोग्राम हुजे, को मंतक हुजे, को गुज हुजे, पोइ रिंद परोड़िन राज़, इन प्रोग्राम खे रिंद सम्झंदा उहे वली, उहे ओलिया, उहे अलाह जा पहुतल माण्हू इन हक़ीक़त खे सम्झंदा जेके रिंद हूंदा। रिंद उन्हनि खे चइबो आहे जेके अलाह जे मख़फ़ी राज़नि खे सम्झंदा हुजनि। उन जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि कान्हे, उहे रिंद ई सम्झंदा हिन ॻाल्हि खे। शायदि अलाह पाक खे इमाम साईं जन खे कंहिं आला मक़ाम ते पहुचाइणो हुई, शायदि उहो मक़ाम हो जंहिंजे लाइ ख़्वाजा मुइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, शाह बि हुसैन, बादशाह बि हुसैन, दीन अस्त हुसैन, दीन बि हुसैन, दीन पनाह अस्त हुसैन, दीन जी पनाह रखंदड़ बि हुसैन। सरदाद सिर ॾेई छॾियईं, न दाद दस्त दर दस्त यज़ीद, सिर ॾेई छॾियऊं पर पंहिंजो हथु यज़ीद जे हथ में न ॾिनऊं। हक़ा के बनाए ला इलाहा अस्त हुसैन, हक़ीक़त त इहा आहे त बनाए चइबो आहे बुनियाद खे, त ला इलाह जो बुनियाद रखंदड़ बि हुसैन आहे। अलाह खे साईं इमामनि सगुरनि खे कंहिं आला मक़ाम ते पहुचाइणो हुयो। दीन त दरअसल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मार्फत सां असां ॾे पहुचायो, पर दीन जो असुल क़दुरु असांखे हुसैन सेखारियो।